अस्सलाम वालेकुम दोस्तों, PSL में तकरीबन 140 खां 145 माण्हू शिरकत कनि था ऐं अनफॉर्चुनेटली शाहनवाज़ दानी खे प्रेशराइज़ पोस्टूं करे मस हुनखे असां PSL में खणायोसीं। ऐं चवण जो मक़सदु इहो आहे त 140 खां 145 में सिर्फ़ु सिंधी हिकिड़ो आहे या सिंधी बलोच आई थिंक। इहो छो छाजे करे हाणे जेके तक़रीबन 4-5 जेके नाला खयां था वञनि जिन जो तालुक़ सिंध खां आहे त माण्हू उते बि एतिराज़ था कनि त भाई उन्हनि खे छो न खयो वियो आहे। हाणे उन जो रीज़न सभ खां वॾो कहिड़ो आहे तव्हांखे आऊं ॿुधायां। जॾहिं क़ौमी टीम में या अंडर टीम में असांजा अगरि सिंध जा खिलाड़ी अगरि न खेॾंदा, ज़ाहिर आहे जॾहिं इंटरनेशनल टीमुनि में खेॾंदा कंदा ऐं उन्हनि खे फेम मिलंदो, उन्हनि जो टैलेंट ॿाहिरि ईंदो, जेको फ्रेंचाइज़ जो मालिक आहे, जेको ओनर आहे, उनखे ख़बर त पवंदी न त भाई हे फ़लाणो खिलाड़ी आहे ऐं ज़बरदस्त हिन जी जेको आहे न कारकर्दगी रही आहे इंडिया जे मैच सां या श्रीलंका या ऑस्ट्रेलिया या न्यूज़ीलैंड XYZ, ठीकु आहे न। हाणे जेके 4-5 जेके ॿिया असांजा जेके नाला आहिनि उहे क़ौमी टीम में कॾहिं खेॾिया बि न आहिनि। हाणे जेके फ्रेंचाइज़ जा जेके मालिक आहिनि, जेके ख़रीदो फ़रोख़्त थींदी आहे, जेके खपाया वेंदा आहिनि, विकाया ॿोलियूं लॻंदियूं आहिनि, हाणे उते मालिक बि मौजूदु हूंदा आहिनि। हाणे उन्हनि मालिकनि खे ख़बर ई न आहे त भई ARB केरु आहे, छा कंदो आहे, ठीकु आहे न। त पोइ कीअं खणंदो आहे, कीअं उहो ख़रीद कंदो जॾहिं अगरि ॿोली बि लॻाई वञे। आई थिंक हाणे ॿोली लॻाई वई, उन्हनि जी न लॻाई वई इहा त का ख़बर न आहे, पर जे फ़र्ज़ु कयो लॻाई बि वेंदी न त ख़बर न पवंदी। छो जो मालिक खे जॾहिं जेको फ्रेंचाइज़ जो जेको मालिक आहे, जेको टीमूं ख़रीद कंदा आहिनि, उनखे ख़बर ई न हूंदी त फ़िलहाल शख़्स जेको नालो खयो थो वञे उहो केरु आहे, छा आहे। भई उनजी त असां कॾहिं कारकर्दगी बि न ॾिसी आहे। किरोड़े रुपयनि में जेको आहे न अरबनि में आई थिंक किरोड़नि में प्लस अरब खां बि इन जे मथां ख़रीद कई वेंदी आहे, इन खां मथे। पोइ इहो ई सबबु आहे जेसीं क़ौमी टीम में, ठीकु आहे न, सिंध जे माण्हुनि खे शामिलु न कयो वेंदो तेसीं का ख़बर ई न पवंदी त भई छा वाक़ई बि जेको आहे न फ़िलहाल शख़्स आहे उहो टैलेंटेड आहे। अगरि उन जे साम्हूं जेके ओनर आहिनि, जेके टीमुनि जा, उन्हनि जे साम्हूं अगरि ॿोलियूं लॻंदियूं त उन्हनि खे ख़बर पवंदी त हा भाई फ़िलहाल वाक़ई बि ज़बरदस्त बॉलर आहे, ज़बरदस्त बैटर आहे, ज़बरदस्त जेको न खेॾे थो, हिन जूं इनिंग्स ज़बरदस्त आहिनि, ज़बरदस्त स्कोर करे थो, त पोइ तॾहिं ई ख़रीद कंदा आहिनि। बाक़ी ईअं केरु ख़रीद कंदो भाई? किरोड़ो रुपया जेके भरनि था, टीमूं ख़रीद था कनि, त उहो पंहिंजो फ़ाइदो बि त ॾिसनि था न। ऐं सभ खां वॾी मां वॾी ॻाल्हि इहा आहे त असीं ईअं त तनक़ीद कयूं था, पर उन ते असां छो नथा तनक़ीद कयूं त भई 8 टीमूं विकामिजी वियूं, 8 जा जेके ओनर जेके आहिनि उन मां हिकु बि सिंधी बलोच न आहे। छा इहा त असांखे चीज़ नज़र नथी अचे? छा हिन ते असांखे तनक़ीद न करणु घुरिजे?